बाबा अली मुझे शहजादो पुट अची छा पुट तू एडो छो आए तू सिधो घर वञी आ न बाबा मुखे साईं चयो सुभाणे ड्रेस पाना है त पोइ स्कूल न अचिजां इन करे मां तव्हांखे ॿुधाइण आयुसि त सुभाणे मां तव्हांखे ड्रेस वठी ॾींदुमि तव्हां घर वञो मानी खाओ ऐं आराम कयो ठीकु आहे बाबा ओके मां अरे नवीद दे हवाल फसल जो कम किथे पुजायो अथई भोतार साईं हिन चक्कर त फसल तमामु भलो थियो आहे ऐं मुंहिंजी ॾींहुं राति जी महिनत आहे भोतार साईं मुंहिंजो हिकिड़ो नंढड़ो अर्ज़ु आहे ॿुधाए नवीद छा कमु आहे भोतार साईं मूंखे कुझु पैसनि जी ज़रूरत आहे मां पंहिंजे नंढे लाइ ड्रेस वठंदुमि तुंहिंजो पुटु पढ़ी छा कंदो सुभाणे मोकिलीस उतां ते कमकार करायांसि न भोतार न मां पंहिंजे पुट खे ग़ुलामी वारो अखर कॾहिं कोन ॾींदुसि मां मज़ूरी ऐं महिनत करे पंहिंजे पुट खे पढ़ाए वॾो ऑफिसर बणाईंदुमि अरे तुझी या मजाल तू वडेरे साईं तो ॻाल्हाए हां कमदार जी भोतार साईं हिनखे त ख़बर ई न आहे हिन जो ईंदड़ नस्ल बि असांजो कर्ज़ी आहे अचे था हे कुछ पैसा अथव पंहिंजे पुट जे लाइ ड्रेस वठो ऐं कुझु किताब पढ़ाए लिखाए हिकु वॾो ऑफिसर बणायो ऐं अहिड़नि ज़ालिमनि जे क़ैद मां ऐं ग़ुलामीअ वारी ज़ंजीर मां आज़ादु कयो जीअं दोस्तो अॼु जेको वीडियो जो मक़सदु आहे असांजो उहो आहे वॾेरनि जी ग़ुलामी करणु ऐं वॾेरनि जी ग़ुलामीअ जी ज़ंजीर खां आज़ादु थियणु आहे तालीम जो शऊर तालीम ॾियारायो पंहिंजे बचनि खे इल्म जे ज़ेवर सां नवाज़ियो त जीअं तव्हांजो ईंदड़ नसुल जेको आहे उहो कंहिं भोतार जी ग़ुलामी करण खां ऐं उनजी हेठाई करण खां उनजे ओताकुनि ते जेको आहे सो कमकार करण खां बची सघे उमेद था कयूं तव्हांखे वीडियो ज़रूरु पसंदि आयो हूंदो।